સેવાદારીને હસ્ત જોડે વેચ્યા તો કામવાનું તમામ સુંદર કહાની આશીર્વાદ સંતનું દુઆઓ સંતનું આશીર્વાદ સમાગમ सभी कार्यक्रमों की लगातार रहने अपने सवाने व्यक्ति विशाल सवाने जुलूस निकालो सुबह जो 11 बजे राइट गणेश जो प्रोग्राम मंदिर में रखे हुए जैकी भाव के भारत के गणिया महाराणा हो जने सो वे ठीक 11 बजे मंदिर में अची वञनि एक वरी बहिराणे साहब जूं पूजाऊं जिनके बासूं लाइणियूं आहिनि जिनके बासियूं बासणियूं आहिनि उहे बिलाचक अची करे वरी 12 बजे राइट हिते बहिराणे साहब जी पूजा थींदी। हाँ पार तमाम सुंदर प्रोग्राम जो अथव पार दूध जो भी स्टॉल लगल अथव रोटी खाई घर जे लाइ कणको वठी करे दूध भी वठंदा वञो पीअंदा वञो। हाय हलाल सभई जो साइड दो साइड दो
लगायो तव्हां बि अचो 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 हथ लगायो हुते मां फोटो खींचा कंहिं बि गंजे में हथ लगायो हाँ बाबा सुनी रात हा ईअं खोल खोल घोड़े पे चढ़ी सिख सांझे को चले